नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में हिकु ख़ानदान जा 3 भाइर, हिकु भेण साजन, सागर, आकाश ऐं हिकु भेण गंगा समेत 4 भाती बटर जहिड़े मौज़े मर्ज़ में मुब्तला गुरबत सबबु कंहिं मसीहा जी मदद जा मुंतज़र आहिनि। हलण फिलण खां लाचार वस वारनि खां मदद जी अपील। माज़ूर थियल जी अमड़ जी दर्दनाक कथा अवामी न्यूज़ सां वेचार वंडींदे चयो आहे त साल थिया आहिनि बीमारी खे असांखे कोई इलाज करण लाइ न आयो आहे। ठीकु आहे न असां वटि जेतिरो की असां वोट ॾींदा आहियूं न असां जेतिरो आहे न केरु वॾेरो आयो आहे। अॼु खां असां 20 साल थिया आहिनि। 4 भाई माज़ूर आहियूं। असां पेरनि खां हला कयूं हलण खां को वटि असां वटि न आयो आहे। असां सिंध हुकूमत खे अपील था कयूं असांजो इलाजु करायो वञे। मां गवर्नमेंट खे अपील थो कयां असांजो इलाजु करायो वञे। 2 साल खां मां वेठो आहियां। मुंहिंजो नालो साजन आहे। जंहिंमें असां 3 भाइर ऐं हिकिड़ी न्याणी आहे। जंहिंजो भाउ जो नालो, ॿिए जो नालो, हिकिड़े जो नालो सागर आहे, ॿिए जो नालो आकाश, मुंहिंजो नालो साजन, ॿी भेण जो नालो गंगा आहे। उहो माना असां 4 माज़ूर आहियूं। माना असांखे कम से कम 8-9 साल थी विया आहिनि। ग़रीब गुरबा त आहियूं पर चवण जो मक़सदु आहे केर बि असां का मीडिया अहिड़ी का कोन आई। अॻु में आया भाऊ पप्पू वारा बि आया, उहो बि असां 9 साल थी विया आहिनि इलाज लाइ। ग़रीब माण्हू कराची हैदराबाद वञण जी ताक़त कान्हे का। ₹2 हुजनि त असां कराची हैदराबाद वञी पाण इलाजु कराए अचूं। पर ग़रीब कमाइण वारी हिकिड़ी अमर ऐं बाबू आहे, उहो बि पोड़ा मुल्स न। असांजो पंहिंजे पेरनि ते हलूं घुमूं त हिननि जी मदद कयूं त हिन घर विहारे खारायूं असां। हिकिड़ो 6-7 साल थिया वेठो आहिनि, ॿियो 2 साल थिया वेठा आहिनि। हिकिड़ी नियाणी अथई बीमारी पठण जी। चवंदा जे हराम वॾी आहे पोइ हिते पुठनि वारी हे। असां वटि इलाज जा पैसा न आहिनि। असां खणी वञूं कराची हैदराबाद। केर बि सियासी समासी केर बि कोन आहे। न को इकबार वारा आया, न को केर बि कोन आहे, न को मोटन वारा, न को वॾेरा, न को सेठू, केर ई कोन आया। हींअर तव्हां आया आहियो। असां हीअ अपील आहे बचनि जो इलाज कराए। हर शइ महांगी आहे बाबा, छा कयूं पूरी नथी थिए। साजन अथई, आकाश अथई, सागर अथई, गंगा अथई। 4 ॿार अथई। हिकिड़ो अथई 7 साल थिया अथई, ॿिए खे 4 साल थिया अथई, ॿिए खे 3 साल थिया अथई। छोकिरी खे 7 साल थी विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।